अज खां 20 साल अग असांजे मुल्क पाकिस्तान जो हुक्मरान हुयो परवेज़ मुशर्रफ साहब। खुदा तो जाने उन बुजुर्ग के छा थियो, उन छा सोचो हो। इस्लामी इमारत के खिलाफ उन दुनिया के नेटो से ताउन कियो। पाकिस्तान की सरजमीन जे कम बाद इस्तेमाल थी, जमीयत उलमा इस्लाम भरपूर उनकी मुज़ाहिमत कई तो यो अड्डो अमेरिका के हवाले न कयो वने। असांजो मुजाहिद हिकिड़ो शहीद भी थी वियो उन एहतजाज में, पर हुक्मरान हुया उन्होंने छा सोचे करे कयो हो खुदा तो जाने। परवेज़ मुशर्रफ साहब इस्लामी हुकूमत के तबाह करायो नेटो के मार्फत, अमेरिका के मार्फत। अल्लाह ताला तेस ताईं परवेज़ साहब के मौत न दिनो आ, वो जिंदा वेठो आ। अल्लाह ताला तालिबान की हुकूमत वरी परवेज़ मुशर्रफ के ॾेखारी। कलो को ॾिया मां भी मुख्तलिफ शेर उन वक्त में पढ़िया, तव्हां ज़रूर ॿुधा हूंदा। किन नौजवाननि मथां 20 सालनि खां अॻु वारी शइ न ॿुधी हुजे, पर मूंखे यादि आहे तव्हां बि ज़रूरु ॿुधो हूंदो। मां चयुमि, कहिड़ो चयुमि, छा चयुमि? चयुमि त ऐ मुजाहिद इरादनि खे मज़बूत रखो, दिल शिकस्तो न थी ज़ाहिरी हार ते। ये हार जीत कमा ते हार दे जीत दे आहे रब जी रज़ा। दीन खातिर चढ़ी तू चुके धार ते। तो पांजो कम कयो दीन जे लाइ, पांजे जान जो नज़रन वध में वध जान हूंदी। पूरी दुनिया सब जान जे करे कुर्बान कबी आ, पर दीन जे करे जान कुर्बान कबी आ। दीन एडी अहम शय आ। मां चयुमि त तू दिल न घबरा, तो पांजो कम कयो। इहो वक्त हुयो जॾहिं तालिबान जी हुकूमत ख़त्म पई थिए। पोइ वरी मां ॾोरापे तौर ॾोरापो छा, पर सच में मां वरी मुजाहिदनि जी अकासी कई। जेड़ी महिल पसवाई थी वई मां अकासी कई। मां चयो दीन जा दुश्मन विढ़ण में, अमेरिका दुश्मन, दीन जा दुश्मन विढ़ण में तो खटियो या मुंह खटियो। दीन जा दुश्मन विढ़ण में तो खटियो या मुंह खटियो। जान जो सदको ॾियण में, जान जो सदको ॾियण में तो खटियो या मुंह खटियो। दीन जा दुश्मन विढ़ण में तोल की हर हर परे खां बम हया अफ़गान में। वर कुंजे बीठो रहिस मां जंग जे मैदान में। तोल की हर हर परे खां बम हया अफ़गान में। वर कुंजे बीठो रहिस मां जंग जे मैदान में। मुड़स बणजी मारजण में, मुड़स बणजी मारजण में तो खटियो या मुंह खटियो। दीन जा दुश्मन विढ़ण में। ते मां बेसरो सामान जड़ियो मुंहिंजो हाल हुयो, पर तूंखे ओ जे सिंधीअ में चवंदा आहिनि त लोहा चणा चबाए छॾिया तालवन, चबराया इन्हनि खे। रुक जा थो चए भाउ, रुक जा चणा अल्लाह जे मुजाहिदनि। हा ओ रब साईं तुंहिंजी मदद। परवेज़ साहब वेठो आहे, पंहिंजे पाकिस्तान में अची नथो सघे। परवेज़ साहब वेठो आहे, अल्लाह ताला उनखे बीमारी ॾिनी आहे, उहो वीचारो बीमारी में मुबतला आहे। असां ख़ुशि कोन्हे त कयो बीमारीअ में, पर एतिरो ज़रूरु आहे त जेको दीनदारनि खे उन्हनि ईज़ाए हो, अल्लाह ताला उन खां बदिलो हयातीअ में ज़रूरु वठंदो। अल्लाह ताला ॾेखारणु शुरू कयुसि त तूं अञा दर बदर आहे, हो उनखे अल्लाह ताला हुकूमत ॾिनी। तो त क़ैदी करे पे ॾिना, तो त बम पे उन्हनि ते हणाया, पर अल्लाह ताला हुननि जो मामिलो हीअं करे छॾियो। मां तॾहिं बि चयुमि त काबुल ऐं कंधार खे विकिणी मन में मौज मल्हाए थो। काबुल ऐं कंधार खे विकिणी मन में मौज मल्हाए थो। मोगा मुशर्रफ कहर खुदा खे पाण ॾे पाण घुराए थो। काबुल ऐं कंधार खे विकिणी